अहम ख़बर असां शेयर कंदासीं। सिंध असेंबली जो इजलास जारी है, जंहिंमें शहीद जान मोहम्मद महर जा कातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ प्रेस गैलरी में सहाफ़िन एहतजाज कयो आहे। सिंध असेंबली जे इजलास में अवां खे ॿुधाईंदासीं त शहीद जान मोहम्मद महर जा कातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ प्रेस गैलरी में सहाफ़िन एहतजाज कयो आहे। अवां खे ॿुधाईंदासीं त पीपी अॻवान शर्जील इनाम मेमण, नासिर शाह ऐं ज़ियाउल हसन लंचार ॻाल्हियुनि लाइ पहुची विया आहिनि। सहाफ़िन खे ख़ातिरी थो करायां त असां शहीद जान मोहम्मद महर जे कातिलनि खे केफ़र किरदार ताईं पहुचाईंदासीं। शर्जील इनाम मेमण अहिड़ी ख़ातिरी कराई आहे। जान मोहम्मद महर जे कुटुंब खे तहफ़ुज़ फराहम कंदासीं। शर्जील मेमण शहीद जान मोहम्मद महर ज्वाइंट एक्शन कमेटी खे ख़ातिरी कराए छॾी आहे। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे चीफ रिपोर्टर वहीद राजबर। जी वहीद, छा तफ़सील आहे? जान मोहम्मद सिंध असेंबली में सहाफ़िन एहतजाज किया। शहीद जान मोहम्मद कातिल गिरफ़्तार की वई। नाज़रीन, राब्तो करण की कोशिश कंदासीं। ख़बर अवां ताईं पहुचायां पिया। सिंध असेंबली जो इजलास जारी है, जंहिंमें शहीद जान मोहम्मद महर जे कातिलनि खे गिरफ़्तार न करण ख़िलाफ़ प्रेस गैलरी में सहाफ़िन एहतजाज कयो आहे। अवां खे ॿुधाईंदासीं त पीपी अॻवान शर्जील इनाम मेमण, नासिर हुसैन शाह ऐं ज़ियाउल हसन लंचार ॻाल्हियुनि लाइ पहुची विया। शर्जील इनाम मेमण चयो आहे त सहाफ़िन खे ख़ातिरी थो करायां त असां शहीद जान मोहम्मद महर जे कातिलनि खे केफ़र किरदार ताईं पहुचाईंदासीं। हिकु भेरो ॿीहर राब्तो कयो आहे चीफ रिपोर्टर वहीद राजपर सां। जी वहीद, छा तफ़सील आहिनि? आज जी रोशनी शहीद जान मोहम्मद महर जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ सहाफ़िन सिंध असेंबली में एहतजाज किया। शहीद जान मोहम्मद महर जा कातिल आहिनि, उनकी गिरफ़्तारी लाइ सख़्त नारेबाज़ी कई वई आहे। सहाफ़िन जेको आहे उन एहतजाज सिंध असेंबली में शहीद जान मोहम्मद महर जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाज किया, जंहिंमें सदर प्रेस क्लब कराची, सईद सरबाज़ी, गाज़ी झंडी, राजिब जमाली समेत ॿियनि जेको आहे इन इजलास में एहतजाज में शिरकत कई। उनजी अॻवानी में एहतजाज थियो। उनमें सहाफ़िन जी तरफ़ां KTN काविश जे सखर जे बैरो चीफ जान मोहम्मद महर जे कातिलनि जी गिरफ़्तारी ऐं सहाफ़ी असद तूर जी आज़ादी लाइ बि इजलास जो जेको उन कवरेज जो वॉकआउट कियो। सहाफ़िन जे एहतजाज में पीपल्स पार्टी जे अॻवाननि शर्जील इनाम मेमण, नासिर हुसैन शाह, ज़ियाउल हसन लंचार ऐं ॿियनि प्रेस गैलरी पहुची एहतजाज कंदड़ सहाफ़ी अॻवाननि सां ॻाल्हियूं कयूं। शहीद सहाफ़ी जे कातिलनि खे गिरफ़्तार कियो वेंदो, शर्जील मेमण जे एहतजाज में पहुतो त यकीन दहानी कराई ऐं इहो बि चयो त वारसनि खे मिलंदड़ जेके धमकियूं आहिनि उनजी मूंखे का बि ख़बर न हुई। हींअर ई मां DIG सखर सां ॻाल्हायां थो ऐं सिक्योरिटी जो जेको मसइलो आहे शहीद जान मोहम्मद महर जे वारसनि जो, उहो हल करायो वेंदो। उनमें इहो बि चयो वियो शर्जील मेमण जे तरफ़ां त मां शहीद जान मोहम्मद महर जा जेके कातिल आहिनि गिरफ़्तार करण लाइ हिन वक़्तु को बि टाइम फ्रेम न ॾींदुसि, पर कातिल किथे बि हुजनि असां हर सूरत में कातिलनि खे गिरफ़्तार कंदासीं। शहीद अज़ीज़ मेमण, वली बाबर समेत ॿियनि सहाफ़िन जा कातिल पीपल्स पार्टी जी हुकूमत गिरफ़्तार किया ऐं जान मोहम्मद महर जा कातिल बि असां हुकूमत में सिंध हुकूमत जेको आहे गिरफ़्तार कंदी। शर्जील मेमण वधीक चयो त चेयरमैन पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो ज़रदारी बि सखर में शहीद सहाफ़ी जे वारसनि वटि पहुतो ऐं उते बि यकीन दहानी कराई त असां शहीद जा जेके कातिल आहिनि उहे गिरफ़्तार कंदासीं। अॼु सिंध असेंबली में शहीद जान मोहम्मद महर कातिलनि जी गिरफ़्तारी जे हवाले सां जेको एहतजाज थियो ऐं पीपल्स पार्टी जा जेके अॻवान आहिनि उन यकीन दहानी कराई त शहीद जा जेके कातिल आहिनि उहे सूरत में गिरफ़्तार कया वेंदा। जी ठीकु आहे, वरी महिरबानी। नाज़रीन, चीफ रिपोर्टर वहीद राजपर तफ़सील ॾिना आहिनि।